अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मीरवा गोरजाणी खां मुज़फ़र नुहाणी जी ख़बर ॾींदा हलूं। मीरवा गोरजाणी में सब खां पहिरियां सिंध जी सिरीअ हेठि सिंधी मीडिया पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ चैनल तरफ़ां एकता ॾियारे जे हवाले सां शानदार प्रोग्राम कोठियो वियो, जंहिंमें सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं शहरनि तोड़े बहिराड़ी जे माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। तफ़सील मूजिब पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ पारां क़ौमी गाज एकता ॾियारे ते बाबू थंबो मेघवाड़ मोहल्ला में शानदार प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें फनकार भगत भूरा लाल ऐं मज़ाहिया फनकार वली मोहम्मद उर्फ वल्लू कोराई पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। उन खां अलावा सियासी समाजी अॻुवाणनि में इंटरनेशनल ह्यूमन राइट्स डिविज़नल सदर हाजी मोहम्मद नुहाणी, ढिगड़ी खां सियासी समाजी अॻुवाण हाजी मोहम्मद शरीफ खान नुहाणी, अब्दुल कादिर नुहाणी, शहमीर खान नुहाणी, मोहम्मद आसिफ खान नुहाणी, अमीर हसन खान नुहाणी, दिलदार लबारी, फजल रहमान नुहाणी, मीर मेवोराम मेंगवाड़, दिलीप कुमार बाट ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। अॻुवाणनि सिंध इशूज़ चैनल सां ॻाल्हाईंदे टोपी अजरक असांजे सिंध जी हज़ारनि सालनि खां पुराणी तहज़ीब आहे, असांजी सिंध जी अज़ीम तहज़ीब आहे। असां हर साल जीअं हिन साल बि वॾी ख़ुशी ऐं जोश सां मल्हायूं पिया।